चुप करे वे सुना। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतीबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सानी इस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुर्शिदिना व मुहसिनिना व मुनइमिना व मअवाना व मलजअना व मलाज़िना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़ख्रुल मशाइख पीर तरीक़त वाक़िफ़े रुमूज़े हकीकत हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़्फ़ार पीर मिठा सानी अतालल्लाहु उम्रहु व हफ़िज़हुल्लाह। ज़ीनत अहले सुन्नत शेखुल हदीस व तफ़सीर हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुर्रहमान ठटवी मद्दज़िल्लहुल आली, ख़तीब अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद अमीन खलीली दामत बरकातुहुमुल आली। मुझे मुर्शिद करीम जा जमी साहबजादगान ऐं दीगर उलमाए किराम मशाइख़ इज़ाम खुसूसन पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत साईं सैयद राज़िक डिनो शाह मद्दज़िल्लहुल आली ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुज़ुर्गो ऐं भाइरो, हिन आजिज़ फ़कीर जी दिल तमाम बेहद मसरूरा जो मुझे मुर्शिदन करीमन जे खानवादे जा चश्मो चराग अज मुझे निगाहुन जे सामूं आहिनि। सुभान अल्लाह। आऊं संदन कदम कदम जो थोराइतो आहियां, संदन विख विख जो एहसान मंद आहियां। पाण वॾी शफ़क़त फरमायूं मूं मिस्कीन नाचीज़ जे गुज़ारिश के क़बूल फरमायूं ऐं हिन अंगण ते पंहिंजा मुबारक कदम घुमायूं। बस इन खां वधीक आऊं छा अर्ज़ करे सघां त तव्हां जेका करम नवाज़ी करे असांजे अंगण उजारिया आहिनि, असीं सभु फ़क़ीर तव्हांजे हक़ में दुआगू आहियूं। अल्लाह तव्हांजे दर्जन खे मज़ीद बुलंदी अता फ़रमाईंदो। इन खानवादा रहमतपुर शरीफ के अल्लाह तबारक व ताला मज़ीद रहमतुन सां बरकतुन सां फुयूज़ात अनवारात ऐं तजल्लियात सां
मज़ीद माला माल फरमाईंदो जो असां जड़ा मिसकीन इन थदी छांव में पंहिंजो पघर अची सुकाईंदासीं। मुंहिंजा मुर्शिद करीम मुंहिंजा वालिद गिरामी 19 साल कुतुब आलम हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह जन जी ख़िदमत में रहिया 19 साल। ऐं हिन दर्जा टुकर असांजे पेट में आहिनि। इन दर्जो निमक खाधल आहे ऐं इन दर्जा असांजे मथां एहसान ऐं थोरा आहिनि जो लख ज़बानूं हुजनि, लख बार शुक्र अदा कयूं त बि असां शुक्र अदा नथा करे सघूं। अॼु पाण वॾी इनायत फरमाई अथनि जो पंहिंजे रुफ़क़ा समेत असांजे हिन फ़क़ीर खाने खे नवाज़ियो अथनि। ऐं संदन बारगाह बेकस पनाह में इहा गुज़ारिश कंदुसि त जीअं करम करे आया आहिनि तीअं मज़ीद दुआउनि सां नवाज़िन। अल्लाह तबारक व ताला हिन आस्थाने खे क़यामत ताईं आबाद रखे, मुंहिंजे भाइरुनि खे शाद ऐं आबाद रखे। असां भाइरुनि जूं पाण में मुहबतूं उल्फतूं आहिनि, अञा वधीक मज़ीद उन्हनि में बरकतूं अता फरमाए। अज़ीज़ान गिरामी, उन खां पोइ ॿिए नंबर ते ख़ुशी मूंखे इन ॻाल्हि जी आहे त कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो सवाने हयात जो किताब मुबारक मूं जड़े निकम्मे नालायक बदकार गुनहगार नालायक इंसान के अल्लाह ताला तौफीक मरहमत फरमाई जो पंहिंजे मोहसिन, न सिर्फ़ असांजो मोहसिन पर पूरी सिंध जो मोहसिन हज़रत पीर मिठा साईं जो कर्ज़ हुयो सिंध जे मथां। सिंध जे मथां संदन कर्ज़ हुयो। जंहिं जवान पंहिंजो वतन छॾे, वतन हर कंहिंखे मिठो आहे, पंहिंजो वतन हर कंहिंखे प्यारो आहे, पर पाण पंहिंजो वतन छॾे परदेसी बणिजी सिंध वारनि जे लाइ ख़ुदा जे रहमत जो बादल बणिजी आया। ऐं अहिड़ो बादल थी बरसिया जो चमन गफ़ारी जा उहे गुल टिड़िया जंहिंजी ख़ुशबू अॼु बि न सिर्फ़ सिंध पर पूरी दुनिया में महक फैली। उन्हनि जो एहसान हुयो सिंध वासियुनि जे मथां। आख़िर उमिरि में पाण ईअं फरमायूं त असां सिंधी आहियूं। वतन छॾणु, पंहिंजी क़ौमियत तां हथ खणणु या का मामूली ॻाल्हि कोन्हे। अल्लाह जे दीन जे ख़ातिर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे उम्मत जी बहितरी जे लाइ 7 कलाक 8 कलाक मुसलसल तकरीर करण त इंसानी कम नथो करे त 8 कलाक मुसलसल हिक मुसले ते फज्र जी नमाज पढ़ी वेहन त ज़ुहर जी नमाज पढ़ी पोइ उथनि। या सिंध वारनि जे लाइ साईं जन जी महिनत हुई न। ऐं साईं जन थोरो पासो वराइनि त फ़क़ीर वठी कनि अल्लाह त मना साईं जन उथनि था, पाण वरी पासो ठाहे वरी वेही रहे। पाण फरमाईंदा त फ़क़ीरो मां सम्झां थो तव्हां थकिजी पिया आहियो, पर मां तव्हांखे वरी बि नथो छॾियां त ख़बर नाहे वरी तव्हां अलाए मूंखे हथ अचो अलाए न अचो, वरी अलाए मां तव्हांखे हथ अचां अलाए न अचां। ऐं आख़िरी अयाम में क़िबला मुर्शिद करीम फरमाईंदा त घणो करे इहो शेर पढ़ंदा ऐं ज़ार ज़ार रोंदा हुया। पाण फरमाईंदा हा त पंजाब में औरतूं आरियाणियूं मायूं मथे ते गुलनि जी टोकरी खणी पोइ होको ॾींदियूं आहिनि त गुल खणी आई आहियां, आहे को वठण वारो। फुलां दी खारी सिर ते हे कोई वणजण वाला जो मैं हाँ
वञण वाली। आहे को गुल वठण वारो, आहे कोई गुल गुलाब जा वठण वारो, अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत जा गुल, मदीने वारे साईं जे इश्क जा गुल खणी होका पे ॾिनो। उहे सिंध जा मोहसिन हुया, उन्हनि जो थोरो हुयो सिंध वासियुनि जे मथां, ऐं उन्हनि जो कर्ज़ रहियल हुयो जो तक़रीबन अधु सदी, लॻभॻि अधु सदी थी वई आहे। संदन सवाने जो किताब कंहिं कोन लिखियो। अल्लाह तबारक व तआला जल शानू हिन निकम्मे खे इहा तौफ़ीक़ बख़्शी वो किताब लिखियो, ऐं अॼु वो किताब तव्हांजे साम्हूं आहे। ऐं आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां, फ़क़ीरो, आउं तव्हांखे इल्तिजा थो कयां त इहो किताब ज़रूर तव्हां पढ़ो ऐं ॿियनि ताईं इहो पैगाम पहुचायो। आउं न सिर्फ़ उम्मीद हुजे, पर मां यकीन सां तो तव्हांखे गुज़ारिश कयां, तव्हां इन किताब खे पढ़ो, इंशाअल्लाह तव्हांजे दिल जी दुनिया बदिलजी वेंदी। ऐं इहो किताब मूं मवाद गॾु कयो, पोइ वियुसि मदीना मुनव्वरा, उते इन किताब जी तरतीब ॾिनी, अबवाब जी तश्कील ॾिनी, मस्जिद नबवी शरीफ में पढ़ंदो हुउसि, गुंबद ख़ज़रा जी ज़ियारत बि कंदो हुउसि पियो। हिकिड़ी राति ख़्वाब में ॾिसां पियो, हाणे ख़्वाब जूं ॻाल्हियूं को बयान त न कबियूं आहिनि, पर जीअं मौक़े मुनासिबत आहे उन निस्बत जे करे अर्ज़ु करे छॾियां थो त मुंहिंजा मुर्शिद करीम मूंखे ख़्वाब में ज़ियारत करायूं ऐं फरमायूं त पुट करमुला, मुंहिंजे मुर्शिदनि जो किताब किथे पहुचायो अथई। मूंखे हैरत लॻी, अजब लॻो त किथे पीर मिठा साईं लाड़काणे में, किथे बाबा साईं जन मातली में, किथे मां मदीने पाक में, ऐं अल्लाह वारनि खे केतिरी आगाही रहे थी। ऐं किताब जी जॾहिं आख़िरी मराहिल में पहुतुसि, ऐं बिना मुबालगे जे कूड़े जे मथां अल्लाह जी लानत आहे। हिकिड़ी राति ख़्वाब में मूं ॾिठो त हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह, जेके पीर मिठा साईं जन जा वॾा ख़लीफ़ा हुया, हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह, मूं संदन ज़ियारत कोन कई हुई, बज़ाहिर मूं संदन ज़ियारत कोन कई हुई। हिकिड़ी राति ॾिसां पियो त हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत साईं कंबर वारा ॿिन्ही जी मूंखे ज़ियारत थी। हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन मूंखे फरमायो त तव्हां औरते अचो, मुंहिंजी दिलि चवे थी मां तव्हांजी पेशानी खे चुमां। मुंहिंजी साईं क़िबला त वॾी इनायत फरमाई अथव, पाण फरमायो तोसां इनायत इन जे करे कयूं था जो तव्हां असांजे मुर्शिद जो किताब लिखियो आहे। त मुर्शिद हर कंहिंखे पंहिंजो प्यारो हूंदो आहे, ऐं उन्हनि जो ज़िक्र जेको करे थो उहो ज़िक्र करण वारो बि उनखे वणंदो आहे। ऐं इन किताब लिखंदे मुंहिंजे मथां अजीब अजीब कैफ़ियतूं तारी थी वेंदियूं हुयूं। ऐं हिकिड़े ॾींहुं कंप्यूटर ते मूं लिखियो पियो, हज़रत साईं जन जी कमीस मुबारक हुई, तस्वीरुनि जी सेटिंग मूं पाण कई आहे। तस्वीर जी सेटिंग करे हज़रत साईं जन जी कमीस मुबारक, ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी, मां साईं जन जी कमीस खे कंप्यूटर में सेटिंग पियो कयां, मूंखे जज़्बो थी वियो ऐं मां कंप्यूटर छॾे बेख़ुद थी वियुसि। ही सभु अल्लाह वारनि जो फैज़ आहे। उन्हनि जो कपिड़ो बि फैज़ ॾींदो आहे, उन्हनि जी मलफूज़ात बि फैज़ ॾींदी आहे, उन्हनि जी गुफ़्तार में बि फैज़ हूंदो आहे, उन्हनि जे किताब जे अंदरि बि रहमत ऐं बरकत ऐं फैज़ हूंदो आहे। रब्बुल आलमीन जल शानू पंहिंजे मुर्शिदनि सां निस्बत सची नसीब फरमाए, पंहिंजे मुर्शिदनि जी सोबत नसीब फरमाए, पंहिंजे मुर्शिदनि सां ताल्लुक़ दिल जो नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, जो कुझु मिले थो मुर्शिदनि जी सोबत में मिले थो, न किताबनि जे पढ़ण सां, न मक्तबनि ऐं मदरसनि सां। कन खोले ॿुधो, जेकॾहिं सिर्फ़ किताबनि पढ़ण सां इल्मु मिली वञे हा त हज़रत इमाम ग़ज़ाली खे बू अली फारमंदी जे दर ते वञण जी ज़रूरत न पवे हा। अगर सिर्फ इल्म किफायत करे हा, इमाम आज़म अबू हनीफे के, हजरत इमाम आज़म के, इमामुल अइम्मा के, हजरत सैयदना इमाम जाफर सादिक जी सोबत में वञण जी जरूरत न पवे हा। जेकॾहिं सिर्फ इल्म ही किफायत करे हा,
तो वक्त जो मुहद्दिस, वक्त जो फकीह, वक्त जो मुज्तहिद हजरत इमाम शाफई, जो अज भी शाफई मजहब पूरी दुनिया में फैलियला, हजरत इमाम शाफई के शेबान राई जे दर ते वञण जी ज़रूरत ही कोन पवे। मुहद्दिस त पाण हुयो, मुफस्सिर त पाण हुयो, हदीस जो इमाम त पाण हुयो, फिक़्ह जो इमाम त पाण हुयो, पर कॾहिं कॾहिं हज़रत शेबान राई, राई जी माना धनार, बकरियूं चारण वारो, हू बकरियूं चारींदो आ, शाफ़ई उन जे पोयां फिरंदो आ, बाहूं ॿधी अर्ज़ कंदो आ, ओ शेबान का यार जी ॻाल्हि त करे ॿुधा, का महबूब जी ॻाल्हि त करे ॿुधा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हजरत इमाम मालिक इमामुल हरमैन फरमाइन था, इल्म पढ़ंदे पढ़ाईंदे कॾहिं दिल ते ज़ंग चढ़ी वेंदा आहिनि, पोइ हजरत मोहम्मद बिन सीरीन ताबई रहमतुल्लाह अलैह उन जी ख़िदमत में वेंदो आहियां त दिल मुजल्ला मुसफ़ा ऐं रोशन बणिजी वेंदी आहे। ही सोहबत आहे, ही सोहबत जी तासीर आहे त हर इंसान खे अल्लाह वारे जी सोहबत जी ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी अल्फाज इन फ़कीर तिलावत कया, इन लफ्ज़न जे अंदर रब्बुल आलमीन जल्ल शानहू सोहबत जी तासीर जो ज़िक्र फरमायो है। सानी अस्नैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। नचे वो जुबान अल्लाह जी, थकजी पे आयो? हाँ, बिन मझा बियो सान यसनईन इज़ हुमा फिल गारी, बिन मझा पियो जै वक्त ये पई गार जे अंदर हुया, इज़ यक़ूल लिसाहिबिही जै वक्त चयई पंहिंजे साथीअ खे त ला तहज़न, को गम न कर, को परेशान न थी, को फिक्र न कर, इन्नल्लाह माना, बेशक अल्लाह असां सां गॾु आहे। कुरान पाक जे इन मुबारक लफ्ज़न जे अंदर मुझे दिल पर मोहम्मद करीम जो जिक्र आ, ऐं मुझे सोने हबीब जे हिक प्यारे साथी जो जिक्र आ। रब तो फरमाए तसान यसनईन, न नालो हुन जो कुरान खयो, न नालो हुन जो कुरान खयो। गाल समझण वारन ते छड़ी वई त सानी यसनईन इज़ हुमा फिल गारी, बिन मझा पियो जै वक्त ये पई गार जे अंदर हुया। सब तफसीर खणो, हर तफसीर लिखियो त ये पई केर हुया, यो गार केड़ो हुयो। हर तफसीर लिखियो त यो गार मक्के जी मज़ाफात में गारे सौरा, ऐं ये हिकड़ो ॿिनी जहाननि जो सरदार मदनी ताजदार सोणो मोहम्मद मुख्तार आ, ॿियो उन्हे जो यार वफादार हजरत सैयदना सिद्दीक़ अकबर आ। इन्हें पई गार में आया, इज़ हुमा फिल गारी, ये पई गार में हुया जै वक्त ये पई गार में हुया, उन वक्त जी अल्लाह गाल तो बयान करे। इज़ ज़रफ़ा ज़रफ़ ज़मान मकान जे लाइ ॻाल्हाइबो आहे। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए त उहो वक्त उहा जाइ जंहिं जाइ ते इहे पई गॾु हुया। मालूम थियो त अल्लाह जे प्यारनि जो ज़िक्र करण, अल्लाह जे प्यारनि जो ज़िक्र लिखण या सुन्नत इलाही आहे। मता को एतराज करे यार किताब लिखियो महवरतूं थियूं, ही छा ॻाल्हि आहे? हे अल्लाह जे प्यारनि जो ज़िक्र करण अल्लाह पंहिंजे क़ुरान में लिखी छॾियो आहे।
जेकॾहिं गारनि में वञनि त उन गारनि जो ज़िक्र बि क़ुरान में, पर जेकॾहिं अल्लाह जा बाना गार में अचनि त उन्हनि जे पोयां कुतो लॻी हले त विच क़ुरान में उन असहाबे कहफ जो त ज़िक्र, पर उन जे कुते जो ज़िक्र बि रब क़ुरान में करे। पर कुतो कीअं वेहंदो आहे, व कल्बुहुम बासितुन ज़िराअह बिल वसीद, कुतो टंगू फैलाए गार जे दहाने ते जीअं वेठो आहे, उन वेहण उन निशिस्त जो ज़िक्र बि क़ुरान में रब लिखी छॾियो आहे। ओ यो सुतल दई ने क्यों था? हां अब ॻाल्हि त ॿुधो, हे क़ुरान आहे न, किसे कहाणी जो कलाम कोन्हे न। कुतो कीअं वेठो आहे, टंगू फैलायूं वेठो आहे। सच ॿुधायो त इन में का हलाल हराम जी ॻाल्हि आहे, निमाज़ जी ॻाल्हि आहे, रोज़े जी ॻाल्हि आहे, हज जी ॻाल्हि आहे, ज़कात जी ॻाल्हि आहे, कहिड़े इस्लामी हुक्म जी ॻाल्हि आहे? कुते जी ॻाल्हि आहे, कुते जे वेहण जो ज़िक्र आहे। पर इहो कुतो आम कुतो नाहे, वलीअनि जे पुठियां लॻण वारो कुतो आहे। उन कुते जे वेहण जो ज़िक्र बि रब पंहिंजे क़ुरान में लिखी छॾियो आहे। विच क़ुरान, काफ़ सूरत, अधु क़ुरान खोले ॾिस त कुते जो ज़िक्र आहे या न? इहो बि ज़िक्र लिखियई अल्लाह ताला पंहिंजे किताब में लिखी छॾियो। ताली क़ुरान पढ़ण वारो निमाज़ में क़ुरान पढ़ंदो त बिन कुते जी ॻाल्हि निमाज़ में बि बीठो कंदो। ॻाल्हि सम्झ में आयो? हाँ, ओ मुंहिंजा प्री प्यारा, त अल्लाह जे प्यारनि जो ज़िक्र करण इहा बि इबादत आहे, उन्हनि जो ज़िक्र लिखण इहा बि इबादत आहे। रब तो फरमाए जेॾी महिल इहे ॿई गार में हुया, सानी असनैन, ॿिनि मझां ॿियो। हाणे क़ुरान जी इन आयत जो सियाक ऐं सबाक अॻु पुठ पढ़ी ॾिसो त उतो मालूम थिए थो त सानी यसनैन मजा मुराद मदीने वारा साईं। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के कुरान में रब सानी सॾियो आहे त ॿियो, ॿिनि मझां ॿियो, सानी यसनैन, ॿिनि मझां ॿियो। इज़ यक़ूल लिसाहिबिही, जंहिं वक़्तु चवे पियो पंहिंजे साथी खे, ओ केर पियो चवे? इहो सानी जेको हुयो उहो पंहिंजे साथी खे पियो चए। सियाक ऐं सबाक मझां मालूम थिए थो त अल्लाह तबारक व तआला हबीबन करीमन के सानी जे लफ्ज़ सां यादि कयो आहे। तोड़े जो बाज़ मुफस्सिरन सानी मझां मुराद हज़रत सिद्दीक़ अकबर वरती आहे, छो त मदीने वारो साईं अव्वल आहे। अन अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसू, जॾहिं माण्हू क़ब्रुनि मां उथारिया वेंदा। तिरमिज़ी जी हदीस आहे, अनस बिन मालिक रावी आहे। साईं फरमाइनि था जॾहिं माण्हू क़ब्रुनि मां उथारिया वेंदा त सभिनी खां अव्वल उथण वारो मां मोहम्मद करीम हूंदुसि। अना अव्वल अकरा बाबुल जन्नह, सब खां अव्वल जन्नत जो दरवाज़ो खड़काइण वारो मां हूंदुसि। साईं फरमाइनि था अना अव्वलुल ख़ल्क़, सभिनी खां पैदा थियण वारी अव्वल ख़िलक़त मुंहिंजी आहे, अव्वल उथण वारो मां आहियां। ऐं क़ुरान मजीद जी आयत हुवल अव्वलु वल आखिरु वल ज़ाहिरु वल बातिनु व हुव बिकुल्लि शैइन अलीम। इन आयत जे बारे में शेख मुहक्किक अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मदारिजुन नबुवत बे जिल्द जे मुंड में लिखे थो त हिते अव्वल ऐं आखिर मजा मुराद मदीने वारो साईं। हुजूर हर जाइ ते अव्वल आहिनि। ॻाल्हायो, मदीने वारा साईं हर जाइ ते अव्वल आहिनि। पर जेॾी महिल हिजरत वारे सफ़र में हलिया आहिनि त अबू बकर गॾु हुयो। सोनो सिद्दीक़ अकबर महबूबन सां तफ़सीर बग़वी थो लिखे त जेॾी महिल हुजूर हलनि पिया त केॾी महिल अबू बकर हुजूर जे पुठियां पियो हले, केॾी महिल हबीबन जे अॻियां पियो अची वञे। साईं करीमन पुछुसि, तफ़सीर बग़वी इमाम बग़वी लिखे थो त महबूबन करीमन पुछुसि अबू बकर केॾी महिल मुंहिंजे पुठियों थो हली, केॾी महिल अॻियों थो हली, ॻाल्हि छा आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, ख़्याल थो अचे मतां को दुश्मन पोयों घात लॻाए हमिलो करे, मां पुठियों अची थो वञा, जे हमिलो थिए त मुंहिंजो सिर हाज़िर आहे। वरी सोचां थो मतां को दुश्मन अॻियों अचे हमिलो करे त अॻियों डोड़ी थो अचां, जे हमिलो थिए त अबू बकर जो सिर हाज़िर आहे। जेकॾहिं मां मरी वियुसि त हिकिड़ो अबू बकर मरंदुसि, पर ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजे महबूब खे तकलीफ़ पहुती त सॼी उम्मत जो मसालो आहे।
जेॾीमहिल गार जे दर ते आया त मदीने वारे साईं इरादो कयो त अन अव्वल पहिरीं मां दाख़िल थियां। सिद्दीक़ अर्ज़ कयो मुंहिंजा सोना मुंहिंजो अर्ज़ आहे मुंहिंजा महबूब उजड़ल पुराणो फिटल गार आहे मतां को ईज़ा ईंदड़ जानवर हुजे मतां का तकलीफ़ ॾींदड़ शइ हुजे मुंहिंजा महबूब मतां तोखे का तकलीफ़ पहुचे मुंहिंजा दिलबर नबी अव्वल मूंखे छॾ त मां वञा गार जी सफ़ाई कयां। अगरि को ईज़ा ईंदड़ जानवर को नांग को विछू का भला हुजे त भली मूंखे तकलीफ़ पहुचे पर मुंहिंजे दिलबर नबी खे तकलीफ़ न पहुचे। हाँ अव्वल अबू बकर वियो बाद में मदीने वारा साईं आया जॾहिं गार के साफ़ कयई सोराखन के बंद कयई पंहिंजे पद के फाड़ियई सोराखन जा सब मुंह बंद कयई तां जो कपड़ा खत्म थी विया हिकिड़ो सोराख बची पियो उन के टंग लगाए वेठो। अर्ज़ की सोना हाण भली अचो। अबू बकर अव्वल वियो ऐं मदीने वारो साईं बाद में आयो। अल्लाह जे कुरान ओडी मल इज़ जो लफ्ज़ इन पासे इशारो थो करे त अल्लाह तबारक व तआला फरमाए त सानी यसनैन इज़ हुमा फिल गारे बिन मजा पियो जे वक्त गार में इहे पई हुया। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब गारे सौर जे अंदर मदीने वारा साईं अचन था पर अबू बकर सब का अव्वल पंहिंजो सिर पेश कयो। अब तवज्जो है पंहिंजी जान कुर्बानी जे लाइ पेश कई पूरे सफ़र में अॻियों पोयों थींदो पे आयो गार में भी पंहिंजे सिर के अव्वल पेश कई माना मुंहिंजी जान फिदा है मदीने वारे साईं ता गाल समझो। पो बाद में मुझा सोना हबीब आया भला इरे गार में आया छा जेला गार में आया छो के चवन था त महबूब दुश्मन तलाश में हुया दुश्मन ताकुब में हुया मता को दुश्मन ईजा पहुंचाए हा हुजूर जन गार में 3 ॾींहं पनाह वठी रहा हुया पर मुझो विजदान ऐं मुझो ज़ौक़ चवे तो इहो तसव्वुर ई दिल गवारा नथी करे। छा महबूब सोना के काफर के दुश्मन का लिका हुया वनी अरे काफर तो हुजूर जे घर के घेरो कयूं बीठा तलवार तलवार में मिलायूं बीठा हुया महबूब उन जे विचों निकता या कोन निकता। हाँ उन दुश्मन जे विचों मुझा महबूब निकता या न निकता। हाँ भला रस्ते में हुया सुराका बिन मालिक आयो या ना आयो सुराका पोयूं आयो हबीबन करीमन के तकलीफ पहुंचाण जे इरादे सां महबूबन रुगे ॾिठो त सुराका जो घोड़ो पंहिंजे सुंबन सूदो उन जमीन में पत्थरेली जमीन में दबजी वियो। हाँ दुश्मन जी ॻाल्हि हुजे त मुंहिंजा महबूब सोना त दुश्मननि जे विचों निकिरी आया जे ताक़ब वारा दुश्मन आया तो मदीने वारा साईं रुगे निगाह था कन तो उन जो घोड़ो भी पत्थरेली जमीन में दबजी तो वने पान भी जमीन में अंदर उनके जमीन गिरकाए थी वने पई। गाल छा हुई गार में अचण जो मकसद केड़ो हो 3 ॾींहं रहण जो मकसद केड़ो हुयो मकसद इहो हुयो जेको मुझे मोहतरम साईं मौलाना मोहम्मद अमीन ताजा बयान कयो। हाँ बुधो है ना मकसद छा हुयो गार में अचण जो हे नक्शबंदी सिलसिलो जेको हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु का जारी थियणो हो क़यामत ताईं फैज़ सिद्दीकी जारी थियणो हुयो ऐं महबूबन जे पर्दे फरमाइण का बाद में जेकी 4 वॾा फितना थियण वारा हुया फितने इर्तिदाद हुयो माण्हू मुर्तद थी वञणा हुया ऐं नबूवत कूड़ी नबूवत दावेदार पैदा थियणा हुया हजरत उमर जेड़ा जर्री बहादुर भी घबराइजी विया। एड़े टाइम में अबू बकर का खिदमत वठणी हुई। हाँ अबू बकर के पंहिंजो मुसलो इमामत जो पेश करणो हुयो
अबू बकर के खलीफे बिला फसल बनाइणो हुयो, अबू बकर के पंहिंजो जानशीन अव्वल बनाइणो हुयो, अबू बकर जे सीने में पंहिंजा इसरार पलटना हुया। उन जे लाइ अबू बकर के जरूरत हुई मदीने वारे साईं जी ख़ुसूसी तवज्जो ऐं सोबत जी। हाँ, ख़ुसूसी तवज्जो, कुर्बे नबूवत, कुर्बे मुर्शिद, मुर्शिद जी वेझड़ाई, पंहिंजे आका, पंहिंजे रहबर, पंहिंजे इमाम, पंहिंजे कायद, पंहिंजे फैज़ ॾियण वारे जी कुर्बत जी ज़रूरत हुई। पो मदीने वारे साईं अबू बकर के हज़रत अली के पंहिंजे बिस्तरे ते सुमारे आया। ॿियनि खे उमर खे चऊं तूं अॻ में हल हिजरत करे, ॿियनि सहाबा के अॻे हिजरत करायूं, कंहिंखे पोइ अचण जो हुकुम ॾिनऊं, पर पाण सां गॾु सिर्फ़ अबू बकर सिद्दीक़ खे खयूं। ऐं जेॾीमहिल 3 ॾींहं गार सोर में रहिया त सच त ॿुधायो, हेॾे थोरो निगाह कयो, 3 ॾींहं जंहिं महबूब जे मुखड़े जे लाइ दुनिया तड़पे थी। आहे सिक सदाकत या न? दिल चवे थी त मदीने वारे जो दीदार थिए। हाँ, जंहिंजे लाइ जामी रोए पियो त नसीमा जान बे बता गुज़र कुन ज़े अहवालम मुहम्मद रा ख़बर कुन, जंहिंजे लाइ हज़रत ख्वाजा फरीद दाहू पियो करे त इथां मैं मुठड़ी नित जान बलब ओता खुश वसदा विच मुल्क अरब, जंहिंजे लाइ उम्मत रोए पई, जे महबूब जे हिक झलक ॾिसण जे लाइ आशिक पंहिंजो सिर जिंद जान बच्चा ॿार घर तड़ फिदा करण जे लाइ तयार हुया। अॼु उन महबूब जे दीदार जी हज़रत सिद्दीक़ अकबर के सादत पई मिले। 3 ॾींहं 3 रातियूं, 3 माण्हू हुयो ई कोन। हिकिड़ो सिद्दीक़ अकबर आ, ॿियो सुहिणो मदीने वारो साईं आहे। मुस्तफा जो मुखड़ो आ, अबू बकर जूं अखियूं आहिनि। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, तेरा ऊंचा है नावा ते ना कोई परछावा, तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई। सुभान अल्लाह। जंहिं महबूब जे हिक झलक दीदार जे लाइ गौस कुतुब कलंदर औताद अबदाल सारी सारी जिंदगी रोंदा विया, रड़ंदा विया, इल्तिजाऊं कंदा विया त का हिक झलक हबीबन जो दीदार नसीब थी वञे। हाँ, जंहिं महबूब जे सिक में मुंहिंजे मुर्शिदन जा मुर्शिद सुहिणा पीर मिठा साईं कासिद के पिया चवन, ओ कासिदा मन ना खुदा वञ दे सनेड़ा यार को, ओ कासिदा मन ना खुदा वञ दे सनेड़ा यार को, दे सनेड़ा यार को वञ दे सनेड़ा यार को। न चई सुभान अल्लाह। अब आयो किताब दिल जो। हाँ, दिल चवे थी साईं जो हिकिड़ो शेर पढ़ा, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या पहले कासिद दसा जल्दी ए बांदी याद है आना। ओ कासिद मुझे महबूब वट मां याद हुयो सले न को मुझो जिक्र हुयो ते अले न। ओ पहले कासिद दसा जल्दी ए बांदी याद है आना। हिजर दे दूर थी वणदी दिल मसरूर थी वणदी।
हिजर दे दूर थी वणदी दिल मसरूर थी वणदी नजर मंजूर थी वणदी उहा रुत साख हयाना वता मैं दर बदर रुलदी गली कूचे शहर रुलदी बयाबा बार बर रुलदी हकीकत पहुंच गई आना ओ सहन उजड़े सुहावण दी रोंदी दे रहावण दी ते कूंगाई कई गाल आवण दी ते कूंगाई गाल आवण दी सजन सोहणे सुनाई जाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह मैं हाँ पंजाब विच मांदी दुखा तू पल नहीं वांदी नवत से ग्या सैया भांदी सबा अर्जी पुजाई जाना हजरत ख्वाजा अब्दुल गफ्फार उम्र सारी रहा महजूर आजारी डिठी वाह यार तेरी यारी अजन थी सी रहयाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह किथे मुझा सोना पीर मिठा साईं महबूब के सड़ड़ा था कन किथे साईं दे परचाण दी गाल था कन रुठे ढोले मनावण दा अजण एक बाण बाकी है रुठे ढोले मनावण दा अजण एक बाण बाकी है लिखा दफ्तर खुटण दे नहीं जख्म उलड़े छुटन दे नहीं लिखा दफ्तर खुटन दे नहीं जख्म उलड़े छुटन दे नहीं जख्म उलड़े छुटावण दा अजण एक बाण बाकी है सुभान अल्लाह वास्ती का तुझो भाग गई बख्त त्रे दिए त्रे रातियों वद्दुहा वारे चेहरे के दिल खोले दीदार करण जी सादत मिली त सर्व सिद्दीक़ अकबर के मिली हाँ या सादत कमोबेश सवा लख सहाबी सगोरा पर के सहाबी दे हिस्से में यह सादत नाई टे दी टे राजू मुसलसल जेकरे दीदार मुस्तफा सा दिल भरी त सोने सिद्दीक़ अकबर के यह सादत मिली हाँ थोड़ो तसवर कयो गार जे मुंह ते माकोड़ी पंजो यारो हणी छॾियो को बाहर अंदर अचे ही न चई सुभान अल्लाह न अंदरियों बाहर वञे न बाहरियों अंदर अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मंजर त मंजर हूंदो न कुर्बे मुस्तफा जे महबूब जे दीदार जे ला दुनिया तड़पे पई सिद्दीक़ अकबर के मदीने वारे साईं जे दीदार जी सादतूं पियूं मिलन पर जेकरे अबू बकर महबूब जी ज़ियारत पियो करे तो महबूब जूं दीदूं किथे हुयूं ये टे ॾींहं टे रातियूं मदीने वारे साईं छा पे कयो मुझे महबूब मदीने वारे साईं हजरत सिद्दीक़ अकबर के तवज्जह पे ॾिना हाय 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 नबवी तवज्जह तवज्जह जा 7 किस्म औलिया किराम लिखिया है उन्हनि मां हिकिड़ो क़िस्म आहे तवज्जह इत्तिहादी
वो अहिड़ो तवज्जो आहे जॾहिं वली कामिल वली जॾहिं कंहिं मुरीद खे कंहिं खलीफ़े खे कंहिं आम माण्हू खे खणी तवज्जो इत्तिहादी ॾिए त उन माण्हू जी सूरत सीरत ज़ाहिर बातिन पाण जहिड़ो बणाए छॾियो। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा सोहना पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह हजरत साहबजादा कुतुब आलम जा साहबजादा हजरत ख्वाजा खलीलुर रहमान रहमतुल्लाह अलैह हिजरे यूसुफी वारा ॾिहाड़ा ख़त्म थिया ऐं जेॾी महिल पंहिंजे अब्बे अकरम जी ख़िदमत पाक में पहुता ऐं हज़रत पीर मिठा साईं जी तबियत मुबारक नासाज़ हुई, पाण लेटियल हुया उथी वेठा। जेॾी महिल शहज़ादो आयो त पंहिंजे बचड़े खे पंहिंजी झोली में ईअं वेहारियूं जीअं नंढड़े ॿार खे गोद में वेहारबो आहे। ऐं उहो वेहारण छा हुयो? कुतुब आलम जो तवज्जो हुयो। खुदा जो कसम अॼु बि उहे फ़क़ीर ज़िंदा आहिनि जे हज़रत साईं साहबज़ादे जी पहिरीं सूरत शबीह बि ॾिठी हुई ऐं पोईं शबीह मुबारक बि ॾिठी हुई। खुदा जो कसम उहे हज़ारे माण्हू शाहिदी ॾियनि था त हज़रत साईं साहबज़ादा रहमतुल्लाह अलैह जो सूरत मुबारक शबीह मुबारक रंग रूप ज़ाहिर बातिन ऐन बैन पीर मिठा साईं जहिड़ो ॾिसण वारा माण्हू न सम्झंदा हुया त पीर मिठा साईं वेठा आहिनि या ख्वाजा खलीलुर रहमान वेठा आहिनि। मुखालिफ चवंदा हा यार हे कीअं था गफ़ारी चवनि त पीर मिठो दुनिया तां पर्दो करे वियो आहे। कसम सां मां ॾिसी आयो आहियां पीर मिठो त अॼु टांगे ते चढ़ियो पियो वञे। हे तवज्जो इत्तिहादी हुयो पंहिंजे बचड़े जे मथां उहो तवज्जो कयूं जो ज़ाहिर बातिन पीर मिठा साईं पाण जहिड़ो बणाए छॾियो। सुभान अल्लाह। जेकॾहिं दर्जुनि ते नज़र कयूं त उनखे दरगाहुनि जो धणी बणाए छॾियो। पुलिस जे जमादार ते निगाह कयूं त वली बणाए छॾियूंसि। जेकॾहिं खलीफ़नि ते निगाह कयूं त खलीफ़नि खे कामिल अकमल बणाए विया जंहिंजो फैज़ अॼु दुनिया में जारी ऐं जारी आहे। अरे जेकॾहिं पीर मिठे जी निगाह खलीफ़नि खे फ़क़ीरनि खे रंगे सघे थी त पंहिंजे बच्चे ते जेको तवज्जो कयो हूंदो उन जो आलम छा हूंदो। सुभान अल्लाह। हज़रत साईं साहबज़ादा रहमतुल्लाह अलैह जंहिंजो मूंखे यादि आहे हिकिड़े ॾींहुं खलीफ़ो अमीरुद्दीन आयो क़िबला साईं बाबा साईं जन जी ख़िदमत में। अमीरुद्दीन पियो चवे साईं असां हैरत में आहियूं पीर मिठे साईं जन जा जलवा बि ॾिठासीं वरी साईं साहबज़ादे जी सूरत मुबारक ॾिसूं था त फ़र्क़ु नथो नज़र अचे त ख्वाजा साईं अब्दुल गफ़ार वेठा आहिनि या ख्वाजा खलीलुर रहमान वेठा आहिनि। अरे हे त अल्लाह जे वलीअ जो तवज्जो। पर 3 ॾींहं 3 रातियूं जॾहिं सिद्दीक़ अकबर ते तवज्जो थियो हूंदो हाय हाय जेॾी महिल महबूब सोना मदीने पाक में पहुता न यहूदी पियो चवे त हाज़ा जद्दुकुम अल्लज़ी तंतज़िरूनहु। हे आयो अथव तव्हांजो वॾो महबूब आयो अथव मके मजा जंहिंजो ए कुरैशो ए अंसारो ए औस वारो ए खज़रज जे महबूब जो इंतजार पे कयो दिल पर पहुची वियो त थोरो क़ाबिल तवज्जो आहे। ख़ुसूसन उलमा जी तवज्जो चाहींदुसि। जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन आया हज़रत अबू बकर गॾु हुयो त ॿई सूरतूं साम्हूं हुयूं। खुदा जी इज़्ज़त जो कसम आहे तफ़सीर बग़वी खण ऐं मुंहिंजा दोस्तो सीरत शामी खण मुतअद्दिद अहादीस कुतुब के खोले ॾिस त जेकी नवां माण्हू हुया उहे सुञाणनि न पिया त मदीने वारो कहिड़ो आहे ऐं अबू बकर कहिड़ो आहे। पोइ सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि
सही मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि त हज़रत अबू बकर बि सम्झी वियो त 3 ॾींहंनि वारे तवज्जह मुंहिंजे चेहरे जी शबीह बदलाए छॾी आहे। अबू बकर सिद्दीक फकाम लहुम अबा बकरिन, हज़रत अबू बकर उथी बीठो, हबीब वेठा हुया त दुनिया वारा ॾिसनि त ग़ुलाम बीठो आहे, आका वेठो आहे, खिदमत गुजार वेठो आहे, बीठो आहे खिदमत करण वारो, बीठो आहे मखदूम वेठो आहे, खादिम बीठो आहे। पर इन जे बावजूद बि अचण वारा पहिरीं हज़रत अबू बकर सां पिया मिलनि। अबू बकर समझी वियो, पंहिंजी चादर लाथई ऐं मदीने वारे साईं जे मथां छांव कयई। हाँ ॻाल्हि समझव? या छांव छाजे लाइ? कंहिं चयो त छांव की उस हुई। अरे उस त महबूब ते ककरनि जो सायो जो थींदो हुयो। मदीने वारे साईं अञा 4 सालनि जी उमिरि मुबारक आहे, अम्मा हलीमा वटि पलजनि था, महबूब हीअं ॿाहिरि था निकिरनि त मथों ककर सायो था कनि। ऐलान नबूवत 40 साल थियो आहे, पर जेॾी महिल बुहेरा राहिब वटि पंहिंजे चाचे अबू तालिब सां गॾिजी हबीब करीम वञनि था त उन वक़्त में बि ककर मथों सायो कंदो पियो अचे। जेॾी महिल अम्मा खदीजतुल कुबरा जो काफ़िलो कायूं अचनि पिया त खदीजा खे ॿुधायूं त महबूब अचनि था पिया, त खदीजा पंहिंजे सहेलियुनि सूधी मथे छत ते चढ़ी वई। कुछ काफ़िले जो इंतजार हुयो, कुछ मदीने वारे मीर जे दर्शन जो ख्याल हुयो। अम्मा खदीजतुल कुबरा मथों चढ़ी पंहिंजी छत ते निहारे पई त ॾिसे पई त मथों ककर सायो कयूं पियो अचे। अञा त ऐलान नबूवत थियो ई कोन हुयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा हबीब सुहिणा जेॾी महिल जिते बि हलनि था त मथों ककर सायो कनि था। ओ जिते कदम रखे सुका सावा थी वञे, हले हो तू त ककर बि साया कने। ओ जिते कदम रखे सुका सावा थी वञे, हले हो तू त ककर बि साया कने। वण टिणाई अदब चौपाया कने, मुंहिंजे रहबर जी रफ्तार अजब, मुझे मदनीअ जा दीदार अजब, ते सैयद जा सीगार अजब, मुझे मदनीअ जा। सुभान अल्लाह। हे त ककर सायो कंदा हुया। अबू बकर चादर छो मथों झले बीठो? ॻाल्हि सम्झ? हाँ ॻाल्हि दरअसल इहा हुई जो माण्हुनि खे हीअं जो निहारनि पिया त रुखे मुस्तफ़ा ऐं रुखे सिद्दीक़ अकबर जो जलवो हिक जहिड़ो नज़र पियो अचे। अबू बकर सिद्दीक भी समझी वियो त माण्हू मुग़ालते में पइजी रहिया आहिनि। सोने सिद्दीक छा कयो जो पंहिंजी चादर लाहे मुंहिंजे दिलबर नबीअ जे मथां छांव करे बीठो। त दोस्तो ओ मदीने वारो, ए अचण वारो, ए औस ऐं खज़रज वारो, ही मुंहिंजो आका आ, मां हिन जो ग़ुलाम आहियां। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हे 3 ॾींहंनि जे तवज्जह जी तासीर हुई। जेॾी महिल मदीने वारे साईं तवज्जह कयो, अरे मुंहिंजा दोस्तो हू त नानवाई जे मथां हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला जे तवज्जह जी ॻाल्हि ॿुधई त बाकी बिल्ला सुणे नानवाई ते तवज्जह कयो त उन जो ज़ाहिर बातिन पाण जहिड़ो बणाए छॾी। खबर न पई पए त ख्वाजा बाकी बिला कहिड़ो आहे, नानवाई कहिड़ो। रुगे मानड़ी खाराए, महिमाननि खे मानी रुगे खाराए। हिकिड़े भेरे साईं जे दर ते महिमान आया, घर में ओॾी महिल मौजूद कुझु न हुजे, नानवाई जो वियो त अल्लाह जे वलीअ जे महिमाननि जी मानी ठाहे खणी आयो।
हाँ मेहमान जी मानी ठाहे खणी आयो साईं जन जे मेहमानन मानी खाधी पो एडो त बुजुर्ग खुश थिया एडो त खुश थिया जो पाण फरमायो ओ नानवाई जेको घुरी सो ॾियाए हाँ चईं जे मूं ते राज़ी थियो त मूंखे पाण जहिड़ो कर पाण फरमायो त इहा शइ छॾ तूं बर्दाश्त न करे सघंदे रियाज़त मेहनत थांव तैयार थिए बर्तन तैयार नहीं तूं इहो बार सही न सघंदे चईं जे ॾींहुं थो त इहा शइ खपे न त ॿी शइ खपे बि कोन विहारियूंसि हुजरे में विहारे खलवत में विहारे तन्हाई में विहारे पंहिंजे मुंहं सां विहारे तवज्जो जो ॾिनऊं से बस इहो ई तसलसल आहे सौर वारो पंहिंजे मुंहं सां खलवत में विहारण माण्हुनि खां जुदा करे कंहिं गार में कंहिं तन्हाई में वठी वञण इहो ई औलियाए किराम वटि तसलसल जेको गारे सौर वारो हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला उन नानवाई जे मथां तवज्जो जो कयो त हिकड़े तवज्जो में वासिल बिल्ला करे छॾियईंसि अंदर विलायत ज़ाहिर में उन जी सूरत शबीह पर हे कपड़ा बि हज़रत ख्वाजा बाकी बिल्ला जहिड़ा बणजी विया अबा थोरो हेॾे ध्यानु कजो हिकड़े मेहमान के या चंद हुया या पंज हुया या हिकड़ो हुयो या केतिरा हुया पर हिकड़ो वेलो नानवाई मानी खाराई न मुरीद हुयो न को वेझे ताल्लुक वारो हुयो नानवाई हुयो पर सिर्फ बुजुर्ग जे मेहमान के खाराई साईं राज़ी थी पिया ऐं राज़ी अहिड़ा थिया जो पाण जहिड़ो करे छॾियऊंसि भला हे जेके खलीफ़ा पीर मिठा साईं जन जा जन कंहिं 19 साल कंहिं 30 साल कंहिं 40 साल भी पीर मिठा साईं जी ख़िदमत कई दर्जू नौकरियूं ॾिनऊं दर्जू ख़िदमतूं कयूं गारा दर्जा ढोयूं छा उन्हनि खे फैज़ न मिलियो हूंदो छा उहे फैज़ खां ख़ाली हूंदा छा उन्हनि खे हिकारत जी नज़र सां ॾिसण खलीफ़नि खे नाशाइस्ता लफ़्ज़नि सां यादि करण या ईअं चवण त बस खिलाफत हिकड़े खे हुई ॿिए खे न हुई हाँ केॾी ज़्यादती आहे गफ़ारियो दिल खे कुशादो कयो फैज़ त मुंहिंजे सुहिणे पीर मिठा साईं जो आहे न पोइ जेकॾहिं फज़लाबाद आहे त बि गफ़ारी जवान जो फैज़ आहे जे अल्लाहाबाद आहे त बि गफ़ारी जवान जो फैज़ आहे जे कंबर शरीफ आहे नूरपुर शरीफ आहे सभु सुहिणे पीर मिठा साईं जो फैज़ आहे छा बि थी पवे पर सदाईंदा त गफ़ारी न सदाईंदा त पीर मिठे जे दर जा नौकर न हाँ जेकॾहिं हिकड़े वेले जी मानी खाराइण वारे के बाकी बिल्ला सुणो जेको उन वक्त जो कामिल वली हुयो पर ही मर्दे कामिल अकमल वली जंहिंखे खुद मदीने वारे साईं हुकुमन ऐं पंहिंजे मुर्शिद कुरैशी हुकुमन सिंध में मोकिलियो हाँ जन उन्हनि जे दर जूं ख़िदमतूं कयूं छा उहे फैज़ खां ख़ाली हुया हाँ जेकॾहिं मुर्शिद राज़ी न हुजे ठगी जो ठाह त नथो हली सघे न ठगी जो ठाह दरगाह हलाइण ख़ल्कुनि जो गॾु थियण का मामूली ॻाल्हि न आहे हर के जी जाइ न आहे जो सदड़ियो माण्हू हर को थी खड़ो थिए त मां बि दरगाह खोलियां हज़रत साईं जन फरमाइनि पिया त हिकिड़ो वञे पियो उठ महार उन जी हेठि लड़कंदी पई वञे महार उठ जी कूए हिकिड़े ॾिठो त भेण उठ वञे थो महार लड़कंदी थी कूए खणी कुले ते रखे महार कूए खणी उठ जी कुले ते रखे अॻिते जो हलिया त साम्हूं हिकिड़ी कसी आई नंढड़ी अॾ आई कूओ बीह रहे उठ चदड़े कुआ हल न कि पाणी आहे ॿुॾी पवंदुसि उठ जो लथो त हुनजो दाफोड़ो मस पुसियो पिनी तई पाणी मसाज चिड़े नादान हे मुंहिंजो दाफोड़ो मस थो ॿुॾे हिन पाणी में तूं ॿुॾी थो कि मां कुओ आहियां मां टपी नथो सघां चए पोइ शर्म नथो अचे मूं जहिड़े अज़ीम जानवर जी महार पकड़ी अथई कुआ हट परते
कुअन जो कम नहीं जो उठ जी महार पकड़न दरगाहूं हलाइण अल्लाह जे फज़ल का सवा ऐं मुर्शिद जे तवज्जो ऐं फैज़ का सवा कदे भी न थी सघंदो आ। हिकड़ो माण्हू सुधरण भी मुश्किल आ, पर जन खानकाहुन ते हज़ारे माण्हू सुधरी रहिया आहिनि। लखे माण्हू फैज़याब थी रहिया आहिनि। चोरियूं छॾे विया, ज़िनाऊं छॾे विया, शराबी शराब पीअण छॾे विया। हिन दौर में पुट पंहिंजे पीउ जो चयो नथो मञे, ज़ाल पंहिंजे मुड़स जे सलट में नथी अचे, घर घर में जहिड़ो लॻो पियो आहे। ही दरगाहुनि ते जेके फैज़ जारी आहे, इहो गफ़ारी फैज़ नाहे त ॿियो छा आहे? हां त बस हिकिड़े खे इजाज़त आहे, ॿिए खे इजाज़त कोन्हे। खुदा जा बाना कुझु दिल खे कुशादो कयो। भला फैज़ गफ़ारी हिकिड़ो ॾियण वारो, ॿिया वठण वारा, तव्हांखे छो थी तकलीफ़ थिए? हां इंशाअल्लाह मुझे सोने गौसो ज़मा पीर मिठा साईं जो फैज़ जारी आ। इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी रहंदो। मुझा मुर्शिद ओ गौस गफारी, मुझा रहबर ओ गौस गफारी, तो ता कुर्बान जिंद जान सारी। मुझा मुर्शिद ओ गौस गफारी, मुझा मुर्शिद ओ गौस गफारी, तुझो फैज़ जहानन में जारी। मुझा मुर्शिद मुझा मुर्शिद ओ गौस गफारी, तुझो फैज़ जहानन में जारी। सुभान अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा, ही अल्लाह वारन जे तवज्जो जी तासीर आ, उन्हनि जे निगाहे करम जो कमाल आ। ऐं सिलसिलो कड़ो कड़े सां मिलियल आहे त फैज़ जारी थींदो। जेकॾहिं राबतो मरकज़ खां राबतो टुटल हुजे त फैज़ बंदि थी वेंदो। हाँ मुझा दोस्तो, मुझे सोने गौस ज़मा पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह सिंध में उहो फैज़ ऐं बरकत जो उहो तवज्जो पंहिंजे खुलफा जे मथां, पंहिंजे मुतअल्लिकीन जे मथां उहो तवज्जो फरमायूं जो अॼु अधु सदी गुज़री वई, पर सोने गफ़ारी जो फैज़ ॾींहों ॾींहुं वधे पियो, वधे पियो ऐं इंशाअल्लाह अञा वधंदो रहंदो। हाँ त दिलियूं कुशादियूं कयो, पाण में मुहब्बतूं रखो, पाण में उल्फतूं रखो, हिक ॿिए जी शिकायत न हुजे, हिक ॿिए जी गिला न हुजे, ऐं हिक ॿिए सां मुहब्बत जो मुज़ाहिरो हुजे। खुदा जो कसम, मुहब्बत में ही बरकत आ, मुहब्बत में ही कामयाबी आ। ऐं मुर्शिद जो तवज्जो भी उन ते रोज़ अफ़ज़ू हूंदो, जंहिंजे दिल जे अंदर इख़लास हूंदो, ख़ुलूस हूंदो, लिल्लाहियत हूंदी, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर जेको दीन जो कम करण वारो हूंदो, ॾींहों ॾींहुं रब उन जे कम खे रंग लाए छॾींदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ पीर गफारी गौस असांजो इज्जत अज़मत वारो आ। सुभान अल्लाह, नचे वो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भला थक जी केड़ा केड़ा पियायो? सुभान अल्लाह। ओ थी बीठो थक जी पियो? मौली साहब जो वाइज़ करे ॿिया सभु थिया, हिकिड़ो वेठो हुजे जे तोखे मुंहिंजी तकरीर लगी आ, चई या कुर्सी जे ते वेठो या मुंहिंजी आ डेकोरेशन जी, हाणे दुआ कर त कुर्सी खणा। ॻाल्हि सम्झो था न? हाँ थका त न आहियो न? हाँ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या ओ रसूल पीरो गफारी गौसो असांजो इज्जत अजमत वारो आ पीरो गफारी गौसो असांजो इज्जत अजमत वारो आ प्यारो सो पंजाब मायो रंग जहिया सिंध के लायो सुभान अल्लाह और रंग जहिया सिंध के लायो मोहब मसीहा बन जी आयो ओ फैज़ जही जो नारो पीरो गफारी गौसो असांजो इज्जत अजमत वारो आ पीरो गफारी गौसो असांजो नूर जो नहरू अज भी जारी फैज़ो वटे थी दुनिया सारी सानी सुनो पीरो गफारी सुभान अल्लाह ॾिसो सानी सुनो पीरो गफारी मुर्शिद मसनद वारो पीर गफारी गौसो असांजो इज्जत अजमत वारो आ रंग लगायो राजन के जे एड़ो अल्लाह जो प्यारो आ पीर गफारी गौसो असांजो इज्जत रहमतपुर में रहमत जारी राते हली ॾिस यारी वारी करमुल्ला चे कर तुरत तैयारी ओ जान बुझी अज यारो पीर गफारी गौसो असांजो इज्जत अजमत वारो आज दुनिया जिस पुर आशूब और पुरफुतन वक्त से हम गुजर रहे हैं इस दौर के अंदर जरूरत है इस चीज की अहमियत है इस बात की कि हम अल्लाह वालों की दामनों से लिपट जाए सुभान अल्लाह सूफियाए किराम का तरीका अपना ले सूफियाए किराम का तरीका ये मेरे गौस पीर गफारी का तरीका ये हजरत पीर रोजे धनी का तरीका ये औलिया ये सूफियाए किराम का तरीका ये मोहब्बत वाला तरीका है हम किसी दहशतगर्दी को नहीं जानते हम किसी का खून बहाना नहीं जानते इस मसनद से इस स्टेज से आपको मोहब्बतों का पैगाम मिलेगा सुभान अल्लाह आज पाकिस्तान के हालात जिन दिगरगू हालात से पाकिस्तान गुजर रहा है इस दौर में हम अपने वक्त के हुक्मरानों से गुजारिश करते हैं कि अगर पाकिस्तान में अमन चाहते हो अगर पाकिस्तान के गली कूचे में तुम अमन के खाहान हो तो जाओ अल्लाह वालों के कदमों को पकड़ो सुभान अल्लाह आज भी अगर अल्लाह वालों के दामनों में था उनके दामनों को थाम लोगे तो अमन यहां से मिलेगा आपको मदरसों में से आज ट्रेनिंग मिलेगी आपको मदरसों में से मैं सबकी बात नहीं कर रहा बाज मदरसों में आपको रॉकेट और लॉन्चर मिलेंगे लेकिन मोहब्बतों का पैगाम मिलेगा तो अल्लाह वालों के दरबारों से मिलेगा उन अल्लाह वालों की वो जो सूफियाए किराम की राह है वो जो खानकाही निजाम है उस निजाम के अंदर औलियाए किराम के तरीके के अंदर जो गारे सौर में मेरे आका ने सिद्दीक अकबर को सिखाया था सुभान अल्लाह 3 दिन 3 रातें आकाए कायनात ने सिद्दीक अकबर के सीने में जो इसरार पलटे थे वो वही मोहब्बत वाले इसरार थे जो ये हजरात नक्शबंदी कादरी चिश्ती सोरवर्दी शाजली रफाई ये कलंदरी ये जो औलियाए किराम के सलासिल है उनके अंदर वही फैजान नबूवत आज भी जारी है बेशक अगर
पाकिस्तान में तुम अमन के ख्वाह हो तो जाओ अल्लाह वालों से इस्तानत लो, खुदा वालों के आस्थानों पर जाओ, क्योंकि ये दुनिया अल्लाह वालों की दीवानी है। ये अहले पाकिस्तान अल्लाह वालों के मानने वाले हैं। आज वो तो बड़ी दावाएं करते हैं कि हम सवादे आजम हैं, कहते हैं नाम निहाद अपने आप को ठेकेदार बने हुए हैं सवादे आजम के। लेकिन अगर आप अहले सुन्नत की कैलकुलेशन करें तो इंशाअल्लाह ये पूरा पाकिस्तान, इसके चारों सूबे आपको अल्लाह वालों के दरों के गुलाम मिलेंगे। कोई हु हक की ज़रबे लगा रहा है, कोई ला इलाहा इल्लल्लाह का जिक्र कर रहा है, कोई हु और बाहू के तराने गा रहा है, कोई अल्लाह अल्लाह कर रहा है। जाओ अल्लाह वालों की सोहबतों में, खुदा के वलियों की सोहबतों में अमन है, सुकून है, राहत है। दिल की दुनिया आज परेशान हो चुकी है। आज इंसान दौलतों के अंबार इकट्ठे करने के बाद भी जगहें, मसनदें और ये कोठियां, जायदाद, बंगले बनाकर भी दिलों को सुकून नहीं, दिल परेशान हो रहे हैं। अगर दिलों का इत्मीनान चाहते हो तो जाओ अल्लाह वालों के दरबारों में। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब, जिक्रुल्लाह ही से, जिक्र खुदा और जिक्र मुस्तफा से दिलों को राहत और चैन मिलता है। तो जाओ ए दुखी इंसानों, ए परेशान गुजारने वालों, जाओ किसी अल्लाह के वली की दामन को थाम लो। मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अञा आहिनि, भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञा आहिनि, मिटाइन मिंट में जेकी लिखियल तकदीर जा लेखा, उहे मांझी उहे गाज़ी लिखण वारा अञा आहिनि। अल्लाह वारनि जो दरबारूं अज भी खुलियल आहिनि, फैज़ मुहम्मदी अज भी जारी आहे। ऐं उहो रंग गारे सौर वारो, करनन बाद करन, वक्तन बाद वक्त, इहो सिलसिलो क़यामत ताईं जारी रहणो आहे। उहो खिलवतुन वारो फैज़ान, उहो तन्हायुन वारो, तवज्जुहात वारो फैज़ान अल्लाह वारनि जे दरबारुनि में मिलंदो। अब बिला तफरीक सभिनी के गुजारिश कयां थो त जिते भी तव्हांजो इत्काद हुजे, जिते भी तव्हांजो यकीन हुजे, जंहिं बि शेख तरीक़त में तव्हांजी दिल जी निस्बत हुजे, उन अल्लाह वारे सां निस्बत रखो ऐं उन अल्लाह जे वलीअ सां सच्ची मोहब्बत, सच्ची निस्बत रखो। ऐं यक दर बगीर व महकुम बगीर, हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद सानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिकु दर पकड़ पर मजबूत पकड़। अल्लाह वारनि वटि वञो, खुदा वारनि जी सोबत में वेहो, अल्लाह वारनि सां पंहिंजे मुर्शिद सां कवी निस्बत रखो, पर कंहिं बि वलीअ जी गिला शिकायत न कयो। हर वली जी इज्जत ऐं ताज़ीम ईअं कयो जीअं पंहिंजे मुर्शिद जी कबी आहे। तरीक़त जो उसूल आहे, तरीक़त जो मसलो आहे त अगर कंहिं ॿिए शेख तरीक़त वटि वञो तव्हांखे फैज़ मिले त बि चओ त मुंहिंजे मुर्शिद जी महिरबानी आहे। जेकॾहिं मुंहिंजो मुर्शिद मूंखे क़बूल न करे हा त ही फैज़ मूंखे किथों मिले हा। हज़रत गौसुल आलमीन गौस बहावल हक मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी दरबार में हिकिड़ो माण्हू आयो, सो बुख लगस, पंहिंजे मुर्शिद ॾे मुंहुं करे चई त साईं बुख लगी आहे, मुंहिंजा मुर्शिद मानी जी ज़रूरत आहे। दरगाह जंहिंजी हुई गौसुल आलमीन जे फ़कीरनि मानी ॾिन ज़रूरत साईं जा, मानी खाई वरी पंहिंजे मुर्शिद ॾे मुंहुं करे चई वाह मुर्शिद वाह, संभाल लधी परदेस में। त माण्हुनि वञी साईं जन सां ॿुधायो, साईं हे मानी तव्हांजी काॾे शुक्र वरी पंहिंजे पीर जो पियो था करे।
बुजुर्ग फरमाता बा तरीक़त सिखणी अथव त इन खां सिखी वठो। सुभान अल्लाह। मुरीद चइबो ई इन खे आहे पंहिंजे मुर्शिद सां कवी निस्बत हुजे। मुंहिंजा दोस्तो त अल्लाह वारनि सां निस्बत रखो, उन्हनि जी सोबतुनि में वेहो, अल्लाह वारनि सां उहा दिल वारी तार जोड़ियो त इहा तार ख़ुदा वारे सां जुड़ी ॼण मदीने वारे साईं सां जुड़ी। आख़िरी ॻाल्हि ऐं इंशा अल्लाह ताला सदारती ख़िताब मुंहिंजे सुहिणे साईं जन जो थींदो। कुतुब आलम जा बचड़ा असांजे दिलुनि खे मुनव्वर फरमाईंदा। आख़िरी ॻाल्हि, स्टेशन ते गाॾी बीठी आहे, उन गाॾी में फर्स्ट क्लास गाॾो बि आहे, थर्ड क्लास गाॾो बि आहे ऐं माल गाॾो बि आहे। माल गाॾे में तव्हां सम्झो आहे माल छेणा मोटागो ऐं फर्स्ट क्लास गाॾे में एयर कंडीशन लॻल हूंदी, डिकोरेट थियल हूंदो, सुहिणो हूंदो, पर कुंडो कुंडे में मिलियल हुजे, इंजन सां कुंडो जुड़ियल हुजे। जेकॾहिं फर्स्ट क्लास गाॾो हलंदो, फर्स्ट क्लास गाॾो मदीना मुनव्वरा पहुचंदो त उन सां गॾु थर्ड क्लास बि उन ई मंज़िल ते पहुचंदो। हाँ, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कुंडो टुटल हुजे तो फर्स्ट क्लास में इते रहिजी वेंदो, पर ॻंढियल कुंडे वारो थर्ड क्लास में वञी मंज़िल ते पहुचंदो। बस अल्लाह वारनि सां मोहब्बत वारो कुंडो ॻंढियल रखो। अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो। इंशा अल्लाह ताला सुबुह जो महफ़िल थींदी, ख़तम शरीफ़ थींदो, उन खां पोइ मोहब्बत जी महफ़िल थींदी, उन में बि शिरकत जी तव्हांखे दावत हुजे। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मुंहिंजे महिमान मुकर्रम हज़रत साईं जन खे त पाण पंहिंजे ज़बान दुर अफ़शान सां हिन आयलनि जे दिलुनि खे मुनव्वर करणु फरमाए।